वही बाकी सब या गुजारेगा या चलेगा। असली बुनियादी बायोगैस नज़ारियों जेके पनी के सही बाजू रावो करते और सिंधी अवामी तहरीक जो बुनियाद विझंदड़ आयो तंहिं करे आउं चवंदो आहियां त पनी जो यूनिवर्सिटी जे पहिरीं बैच जा असीं पैसा उनमें असांखे नाज़ आहे, फ़ख़्रु आहे, फ़र्क़ु आहे। उन साॻी रवायतुनि खे जंहिं नमूने संदसि वज़न हयात लतीफ़ कैरी ऑन थो करे पियो, कंटिन्यू थो करे, अॼु जंहिं नमूने सां हीअ एॾी शानदार चूंड थी आहे जंहिंमें सिंध जे हर तइलके मां माण्हू आया आहिनि। कमाल जहिड़ी ॻाल्हि आहे त सिंध जे हर तइलके जो माण्हू हिते एडी इलेक्शन तव्हां घटि ॾिठी हूंदी कंहिं पार्टी की। आउं अयाज़ साहब खे ऐं संदसि समूरी टीम खे ऐं आयल सभिनी दोस्तनि खे मुबारक थो ॾियां त तव्हां अॼोके हिन शानदार काज खे कामयाबु बणायो ऐं सिंध में चूंडुनि जे रवायतुनि खे मज़बूत करण जो हिकिड़ो नओं बुनियाद रखियो। असीं उहे माण्हू आहियूं जेके भिटाई जे इन कौर ते अमल कंदा आहियूं त वाजा ऐं वतन खे जे आऊं हिकु मयास त गोर मुंहिंजी सूमरा कच पवारनि पास ॾिज ॾाॾाणे ॾे हिकिड़े पंजां बलड़ी वास मोया जियास ते वञे मड़ मंदिर भिटाई पाण बि वियो पे काबतुल्ला हज करण रस्ते में ॾिठई त सिहत में दम न आहे वापसि पंहिंजी मिटी में वञी पूरजां मूंखे फ़ख़्रु थींदो त आउं पंहिंजी मिटी में कपंदे। असीं उन्हनि मां आहियूं जेके मिटी लाइ वेंदासीं ऐं पंहिंजी मिटीअ खे गारनि जे ग़लबे या नाजाइज़ कब्ज़े खां इंशाअल्लाह बचाईंदासीं। गॾिजी आख़िरी दम ताईं मरण घड़ीअ ताईं इहे क़ौमी अवामी तहरीक इहे असांजो हयात लतीफ़ पनीर साहब जे हेॾो वॾो अहिड़ा शानदार तमामु आउं दस्तगीर भट्टी साहब अञा के ॻाल्हियूं मुख़्तसर कयूं आहिनि आउं उहे करणु चाहींदुसि टाइम जी ख़्यालु करे भट्टी साहब रुॻो बानी अॻवान कोन्हनि इहे जेके QAP जा कारकुन वेठा आहिनि उहे साईं आलम शाह खां दस्तगीर भट्टी साहब खां उन्हनि खां सिखनि पर उनजो फ़ाइदो वठंदे सदन मौजूदगी जो आउं समूरनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त असांजा ॿ अॻवान साईं ज़फ़र उजड़ साहब असां खां हलियो वियो आहे ऐं कल्ह जावेद भुट्टो हलियो वियो आहे उन्हनि जी यादि में पाण हिकिड़ो मिंट उथी बि सभु ख़ामोशी इख़्तियार कयूं। जावेद भुट्टे साहब जे मान में पसंदि जो वॾो दानिशवर अदीब हो ऐं साईं ज़फ़र उजड़ साहब जेको दस्तगीर साहब ऐं साईं आलम साहब सां बानी अॻवान हो भट्टी साहब जो ज़ाती दोस्त हो इन्हनि पार्टी जो बुनियादु विधो उन जे मान में पाण हिकिड़ो मिंट ख़ामोश थी वियो। महिरबानी ॿियो ऐं हू आख़िरी ॻाल्हि त इहा थी चई त हीउ जेको करप्शन जो सॼो समाज आहे उनजे ख़िलाफ़ पहिरें ॾींहं खां साबित क़दमी सां जेको माण्हू ॼमी अहिड़े कलम अहिड़े इल्म मां ग़ैर मुतज़िलज़िल अंदाज़ में ॼमी बीही मुक़ाबिलो थो करे उहो माण्हू इल्म ऐं अदब जे लिहाज़ ते दस्तगीर भट्टी साहब आहिनि ऐं केतिरा महिरबानी।